नाज़रीन मोरो मां ख़बर है जेका अवां ताईं पहुचायूं पिया। जानी जो मानी जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो जे रहवासियुनि पारां पंहिंजी बिरादरी खां लातालुकी जो इज़हार करे छॾियो। मोरो शहर जे वार्ड नंबर 2 पीर पागारा कॉलोनी दरस रोड मोरो जे रहवासी बहादुर अली चांडियो एहतजाज कंदे चयो आहे त मां केतिरा ई साल अॻु ॻोठु याकूब दुनिया मां लॾे हाणे मोरो वेठल आहियां। मुंहिंजो औलाद हिन वक़्तु सुठी तालीम हासिल करे रहियो आहे ऐं आऊं पंहिंजी सरकारी मुलाज़मत करे रहियो आहियां। जॾहिं त मुंहिंजा मिट माइट मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुंहिंजे मथां कूड़ा केस दाख़िल कराए मूंखे तंग करे रहिया आहिनि। जॾहिं त बिरादरी अंदरि जेको बि मामिलो मसइलो थिए थो उन में मुंहिंजो ऐं मुंहिंजे सौट नौशाद वल्द डॉक्टर शहनवाज़ चांडियो जो नालो ॾेई परेशान करे रहिया आहिनि। जॾहिं त पहिरियां ॿ टे खां 4 मामलनि में मुंहिंजो बेगुनाह नालो ॾेई परेशान कयो वियो आहे। हाणे वेझो ई खून जी केस में बेगुनाह नालो ॾेई असां सां नाजाइज़ी कई वई आहे। जॾहिं त आऊं धुरिन ॾे हली वियो आहियां त आऊं कंहिं बि ॾोह में मुलविस न आहियां, न ई मुंहिंजो कंहिं सां कोई तालुक़ु आहे। उन जे बावजूद बेगुनाह मुंहिंजो नालो ॾेई मूंखे तंग कयो पियो वञे। मुतासिर शख़्स पारां सेशन जज नौशेरो फेरोज़ SSP नौशेरो फेरोज़ खां मुतालबो कयो आहे त साणसि कंहिं बि मामले सां को बि तालुक़ु न आहे। खुदारा कूड़नि केसनि खां बचायो वञे ऐं हीअ बयानु रिकॉर्ड ते रखियो वञे त जीअं वक़्त सिर कमु अची सघे।